दोस्तों जाली मदद दोस्तों कड़ाल तो उम्मीद क्या तो ठीक ठाक हूंदा खैर सां हूंदा खुश आबाद हूंदा। दोस्तों इन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां मजू सता लाड़। मजू सता लाड़ हिकु नई फिल्म ठाहे रहियो आहे ऐं नओं ईद जो धमाको करे रहियो आहे। जी हा दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सता लाड़ नई फिल्म ठाहे रहियो आहे जंहिं फिल्म जो नालो आहे वेरी। जी हा दोस्तों नई फिल्म जी रिकॉर्डिंग अनकरीब जेको आहे त लाड़काने शहर में करण वारो आहे। जी हा दोस्तों हिकु नई ख़ुशख़बरी मां तव्हां लाइ खणी आयो आहियां। मजू सता लाड़ नई फिल्म ठाहे रहियो आहे ऐं तव्हां उन फिल्म में कमु करे सघो था। जी हा दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में तव्हां बि कमु करे सघो था ऐं दोस्तनि खे बि वठी अची सघो था। जी हा दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सता लाड़ जेको आहे सस्तनि पैसनि में तव्हांखे फिल्म में कमु कराए सघे थो। जी हा दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सता लाड़ अनकरीब जेको आहे फिल्म लाड़काने शहर में करण वारो आहे। जी हा दोस्तों फिल्म जो नालो आहे वेरी। जी हा दोस्तों नई फिल्म में तव्हां बि कमु करे सघो था लाड़काने शहर में। हिन फिल्म में सिंध जा बहितरीन सुठा अदाकार वॾा कास्ट सां जेको आहे त हीअ फिल्म जेको आहे रिकॉर्डिंग थी रही आहे ऐं जंहिं फिल्म जो नालो आहे वेरी। जी हा दोस्तों नई फिल्म वेरी से निसार शाह बिलाल खोखर इम्तियाज़ साहब जानी जेतिरो ई हिन खां अलावा काफ़ी एक्टर जेको आहे त हिन फिल्म में कमु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अनकरीब फिल्म जी रिकॉर्डिंग आहे। जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त फिल्म में मजू सता लाड़ सां या मूंसां राब्तो करे तव्हां कमु करे सघो था। सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं लख थोरा कुर्ब।